नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर में खबर ॾींदालूं। आपाशी खाते जे अॻूणो इंजीनियर दर मोहम्मद बलकाणी के आपाशी खाते सखर जे हेड ऑफिस जे सीनियर क्लार्क हाजी गुल मोहम्मद कलोड़ पारां मोतमार धमकियूं ॾियण खिलाफ गोसपुर प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। आपाशी खाते जे अॻूणे इंजीनियर दर मोहम्मद बलकाणी मीडिया अॻियां दाईंदे चयो त आपाशी खाते जे सखर जे हेड ऑफिस जे क्लार्क हाजी गुल मोहम्मद कलोड़ पारां आपाशी खाते जा सरकारी कीमती लो, सरकारी गाड़ियों ऐं ॿियो सरकारी सामान विकिरो करण वारी शिकायत सबूतन साण आपाशी खाते जे चीफ सेक्रेटरी समेत तमाम इदारनि में करप्शन करण की शिकायत कई। उन ते आपाशी खाते जे सखर हेड ऑफिस जो क्लार्क हाजी गुल मोहम्मद कलोड़ डेमरजी मूंखे मोतमार धमकियों ऐं अगवा करण ऐं ॻारा नतीजा भोगण जो धमकियूं ॾिनियूं आहिनि, जेका मूंसां सरासरी नाइंसाफ़ी आहे। वधीक अॻूणे आपाशी खाते जे इंजीनियर दर मोहम्मद बलकाणी सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तोड़े ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त बिना के देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी आपाशी खाते जे सखर जे हेड ऑफिस जे क्लार्क गुल मोहम्मद कलोड़ खिलाफ कानूनी कार्रवाई करे हड़प कयल सरकारी रकम वापस कराए हाजी गुल कलोड़ खिलाफ कानूनी कार्रवाई करे मुंहिंजे तहफ़्फ़ुज़ के यकीनी बनायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।